नाज़रीन भलीकार चवंदासीं ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर जो जामी चांडियो सां राब्तो, रवादारी मार्च जे अॻवाननि सां मुलाक़ात जी ख़्वाहिश जो इज़हार। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदासीं। सैयद मुराद अली शाह फ़ोन करे चयो त तव्हां समेत दोस्तनि सां मिलणु चाहियां थो। असांजो चवणु आहे त मुलाक़ात जी का घुर्ज नाहे। हुकूमत जेको कयो आहे इहा तारीख़ आहे। नामियारे दानिश्वर जो चवणु आहे इहो दाग़ मुआफ़ी सां बि न धोपजंदो। हुकूमत संजीदा आहे त हेठियां क़दम खणे। अपडेट कंदासीं। एहतजाज में शामिल अॻवाड़नि ते दाख़िल कयल FIR वापसि वरिती वञे। जिन पुलिस ऑफिसरनि जी सरवाड़ी में तशद्दुद थियो उन्हनि खे मुअतल करे संदनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। डॉक्टर शाहनवाज़ जे क़ातिल पुलिस ऑफिसरनि खे गिरफ़्तार करे अदालती कमीशन ठाही वञे। नामियारे दानिश्वर जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर जामी चांडिया सां राब्तो कयो, रवादारी मार्च जे अॻवाननि सां मुलाक़ात जी ख़्वाहिश ज़ाहिर। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह फ़ोन करे चयो त तव्हां समेत दोस्तनि सां मिलणु चाहियां थो। जामी चांडिया जो चवणु आहे त असांजो इहो ई चवणु आहे त मुलाक़ात जी का बि ज़रूरत नाहे। हुकूमत जेको कयो उहा तारीख़ आहे। नामियारे दानिश्वर चयो आहे त इहो दाग़ मुआफ़ीअ सां नथो थोपिजी सघिजे। हुकूमत संजीदा आहे त ज़रूरी क़दम खणे। एहतजाज में शामिल अॻवाननि ते दाख़िल कयल FIR वापसि वरिती वञे। जिन पुलिस ऑफिसरनि जी सरवाणीअ में तशद्दुद थियो उन्हनि खे मुअतल करे संदनि ख़िलाफ़ कार्रवाई बि कई वञे। डॉक्टर शाहनवाज़ जे क़ातिल पुलिस ऑफिसरनि खे गिरफ़्तार करे अदालती कमीशन ठाही वञे। अपडेट कंदासीं। कराची खां अहम ख़बर आहे। वॾे वज़ीर जो जामी चांडियो सां राब्तो, रवादारी मार्च जे अॻवाड़नि सां मुलाक़ात जी ख़्वाहिश ज़ाहिर। सैयद मुराद अली शाह फ़ोन करे चयो त तव्हां समेत दोस्तनि सां मिलणु चाहियां थो।